मीरपुर ख़ास जो इलाइक़ो सिंधड़ी जिते 62 ज़मींदारनि जे मुबैना तशद्दुद में औरत ज़ख़्मी थी पई आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंधड़ी जे ॻोठ ढेर मिठो फ़क़ीर में 62 ज़मींदारनि जे मुबैना तशद्दुद में उमतू ज़ाल उमीदो भील ज़ख़्मी थी पई, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सोराब भील तरफ़ां इहो इल्ज़ाम हयो वियो आहे त मुमताज़ लुंड ऐं संदसि भाउ घर में घिड़ी मुंहिंजी नुंहं खे लठियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। सिंधड़ी वेझो ॻोठ ढेर मिठो फ़क़ीर में 62 ज़मींदारनि मुबैना तौर तशद्दुद निशानो बणायो आहे हिकु औरत खे, जंहिंखे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, छा मामिलो आहे? कहिड़े मामले तां इन औरत खे तशद्दुद निशानो बणायो वियो आहे? फुलाजू थाने जी हद आहे ॻोठ ढेर मिठो फ़क़ीर। उते ज़मींदार जेको आहे सो उन हारियुनि जे घरनि ते जेको आहे सो काह करे ऐं उन्हनि ते तशद्दुद कयो आहे, जंहिंमें जेको हिकु औरत आहे उमेदो ज़ाल अमतू ज़ाल उमेदो भील उन ते जेको आहे तशद्दुद कयो, उनखे ज़ख़्मी कयो वियो। उहा फुलाजू अस्पताल आई, जंहिंखे खां बाद में उनखे मीरपुर खां रेफर कयो वियो। उन हवाले सां जेको औरत जो सहुरो सोराब भील उन जो इहो चवणु हो त असां ते जेको आहे हिन ज़मींदार खे 2 लख रुपया कर्ज़ो जेको असां अदा कयोसीं, असां ॿिए पासे हारपो करणु पिए चाहियोसीं त हिन जेको आहे असांखे राति जो तशद्दुद करे कयो त तव्हां ॿिए पासे हारपो कयो था, तंहिंखां बहितर आहे त तव्हां जेको आहे मुंहिंजो ॻोठु ख़ाली करे वञो। ऐं उन खां पोइ हिननि असांजी चादर ऐं चौदीवारी जो थकंदो इस्तेमालु करे असांजी औरतुनि ते तशद्दुद कयो। अहिड़े सिलसिले में हिननि जेको आहे फुलाजू थाणे ते एहतजाज पिणु कयो ऐं केस दाख़िल कराइण लाइ विया त SHO जेको आहे केस दाख़िल शुरूअ में न कयो। उन हवाले सां असां SHO फुलाजू सां राब्तो कयोसीं त उनजो इहो चवणु हो त जेको आहे सो औरतुनि ते ज़मींदार तशद्दुद कयो आहे, जंहिंजे सिलसिले में असां मेडिकल लेटर ॾिनो आहे। हीअ इलाज जे लाइ वधीक मोकिलियो ऐं FIR लाइ ही न आहिनि अञा पहुता। जी, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ असद।